जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। हलो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। अॼु जी इंग्लिश डेट 10 जनवरी 2023, हिंदू महीनो माघ, कृष्ण पक्ष जी तीज, मंगलवार जो ॾींहुं। हलो त शुरू कयूं अॼु जी राशि फल। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं चिंताजनक हूंदो, तनाव जे साण हूंदो, पर महादेव जी उपासना कंदा, महादेव जी भक्ति कंदा, ओम नमः शिवाय जो घटि में घटि 11 दफ़ा जाप कंदा त हुननि जी चिंताऊं दूर थींदियूं। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं स्वास्थ्य ते जेतिरो थी सघे ओतिरो तव्हांखे ध्यानु ॾियणो आहे, ख़ासि करे अखियुनि जो तव्हांखे सभिनीनि खां वधीक अॼु ध्यानु रखणो आहे। हुन जे लाइ काई ना काई गाय खे तव्हां गाह ज़रूर खाराइजो। मिथुन राशि। मिथुन राशि वारा अॼु जे ॾींहुं मन स्थिर जेतिरो रखंदा ओतिरी हुननि जी सारी इच्छाऊं पूरी थींदियूं। थी सघे तो प्रॉपर्टी जे कम में अॼु हथ न विझंदा। कर्क राशि। कर्क राशि जे लाइ अॼु परिवार जे साण व्यवहार सुठो रखण सां महादेव जी असीम कृपा प्राप्त थींदी ऐं धन जी भी प्राप्ति थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे स्वास्थ्य में अॼु पंहिंजो पेट जो ध्यानु रखणो आहे। जेतिरो थी सघे लिक्विड डाइट फॉलो कंदा त तव्हांजे स्वास्थ्य में सुधारो थींदो। ॿी ॻाल्हि, ख़र्च जे मामले में तव्हांखे पंहिंजो हिसाब किताब चङी तरह रखिणो आहे, न त तव्हांजे व्यापार में काई ना काई ग़लतफहमियूं पैदा थी सघनि। कन्या राशि। अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो, धन जी प्राप्ति थी सघे, स्वास्थ्य भी ॾाढो सुठो रहंदो। भगवान गणेश जी पूजा कंदा, 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः जाप कंदा त ॾींहुं अञा सुठो वेंदो। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु धन लाभ, सेहत में सुधार ऐं शुभ समाचार जी प्राप्ति थींदी। पंहिंजे पिता सां यदि उहे व्यवहार सुठो रखंदा त सारी मनोकामना पूर्ण थींदियूं। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ठीकु रहंदो, सेहत भी ठीक ही रहंदी, पर थी सघे त कुछ न कुछ अन्न जो दान कंदा त तव्हांजो भलो थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि जो अॼु भाग्योदय थींदो, खुशीअ जा कोई ना कोई समाचार मिलंदो। थी सघे त तव्हांखे अॼु जे ॾींहुं पाण खे थधी शयुनि सां दूर रखणो आहे। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु ॾींहुं ॾाढो सुठो आहे। अगरि हुननि खे ॾींहुं अञा सुठो करणो हुजे त घर मां निकिरण महिल सौंफ, श्रीखंड या माखी खाई करे निकिरंदा त महादेव जी असीम कृपा हुननि जे मथां थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सुठो वेंदो, पर हुननि खे पंहिंजी सेहत जो जेतिरो ध्यानु थी सघे ओतिरो ध्यानु रखणो आहे। ख़र्च वधी था सघनि, हिन करे ख़र्चनि ते भी थोरो काबू रखणो आहे। मीन राशि। मीन राशि वारनि जो सेहत अॼु ठीकु रहंदो, कैरियर सां जुड़ियल जेतिरा भी तनाव हूंदा उहे दूर थी वेंदा। मां लक्ष्मी जी वंदना कंदा त उन्हनि जा सारा कष्ट दूर थी वेंदा। हलो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। अॼु ॼाणींदासीं शनि जे बारे में जुड़ियल कुझु भ्रम। मां ईअं ॾिठो आहे कि घणा ई माण्हू जॾहिं मंदिर में वेंदा आहिनि, शनि महाराज ते तेल चाढ़ींदा आहिनि त हुननि खे सॼे बदन ते तेल चाढ़ींदा आहिनि, पर ईअं न करणु खपे। जेतिरो थी सघे शनि महाराज जे पेरनि ते ही तेल चाढ़णु खपे त हुन सां शनि महाराज जी कृपा सदैव ही हुन ते ठहियल रखंदी आहे। त अॼु जो एपिसोड हिते ही समाप्त था कयूं। वरी सुभाणे मिलंदासीं तारनि जे खेल में।
सत्य सनातन धर्म की जय। सभिनीनि खे जय झूलेलाल।